अजीज़ान मुहतरम, मेरा दिरान मुकर्रम, इन अज़ीम शान जामिया क़ासिमुल उलूम छुट्टा स्टाफ जे इन अज़ीम शान प्रोग्राम में असां तमाम अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करण की नीयत से गॾु थिया आहियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त का दुआ है त अल्लाह ताला असां जी अॼु जी इन हाज़िरी के पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। ही जलसा, ही जुलूस, ही कॉन्फ्रेंसों, ही प्रोग्राम दर हकीकत अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करण की नीयत से जेके साथी वरी मोहब्बत सा, वरी मेहनत सा उलमाए इकराम का बयानात जो टाइम वठन था ऐं जेके साथी पंहिंजो जानी ऐं माली ताउन करे हिन प्रोग्राम के कामयाब कराइण जे लाइ ॾींहुं राति हिक करे मेहनत कनि था, जेके साथी परे परे खां पंध करे प्रोग्राम जी रौनक ऐं ज़ीनत बणजनि था, उन्हनि सभिनी जी नीयत सिर्फ इहा है कि हिन प्रोग्राम में शरीक थियूं। उलमाए इकराम खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी वहदानियत जो दर्स ॿुधो तो उलमाए इकराम अचनि ऐं अची करे असांजे आॾो तौहीद जा तराना बुलंद कनि। उलमाए इकराम अचनि ऐं अची करे असांजे आॾो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाकीज़ा सीरत ऐं सुन्नत, हुज़ूर जी पाकीज़ा इज़्ज़त, हुज़ूर जी पाकीज़ा अज़मत, हुज़ूर जी पाकीज़ा ख़त्मे नबूवत जा गीत ॻाइनि। उलमाए इकराम अचनि ऐं अची करे असांजे आॾो सहाबा जी अज़मतुनि जा गीत ॻाइनि त असांजो ईमान ताज़ो थिए, असांजे ईमान के हरारत मिले, असांजे ईमान में अयां वधीक इज़ाफ़ो थिए। छो त अॼु जे दौर में, इन पुरफ़ितन दौर में, इन आज़माइशुनि जे दौर में उलमाए इकराम आहिनि जेके शहर शहर बस्ती वाहन में वञी करे दीन जी दावत के आम करण जे लाइ मेहनत कनि था, जेके ॻोठ में शहरनि में जाते काते पहुंची करे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्मे नबूवत जा गीत ॻाइनि था। ये उलमाए इकराम आहिनि जेके असांजे ईमान के मज़बूत करण जे लाइ असांजे आॾो क़ुरान मजीद जूं आयतूं पढ़ी करे ॿुधाइनि था। ऐं उलमा इन्हनि मदारिस मां पैदा जेस ताईं मदारिस मौजूद आहिनि असांजो ईमान मज़बूत आहे, जेस ताईं मदारिस मौजूद आहिनि असांजे अंदर हया मौजूद आहे, जेस ताईं मदारिस मौजूद आहिनि असांजे अंदर गैरत ईमानी मौजूद आहे, ऐं जेस ताईं मदारिस मौजूद आहिनि इंशाअल्लाह इन्हनि मदारिस मां जीअं अॼु हिन मदरसे मां क़ुरान मजीद जा हाफ़िज़ पैदा थिया आहिनि, उहे मासूम क़ुरान जा हाफ़िज़ जिन वरी मेहनत सां, वरी जुस्तजू सां, वरी तहम्मुल ऐं बुर्दबारी सां असाचे इकराम खां क़ुरान मजीद जो सबक पढ़ियो ऐं हुननि पंहिंजे सीननि में क़ुरान मजीद जे उलूम के महफूज़ कयो। ऐं वरी बाबरकत महफ़िल अॼु जी जो हिन महफ़िल में हिननि हाफ़िज़नि जे मथे ते दस्तार फ़ज़ीलत सजाई वरी बाबरकत महफ़िल आहे। यकीन ॼाणो दिल जी अखियुनि सां जेकॾहिं ॾिसण जी कोशिश कंदव, दिल जी अखियुनि सां महसूस करण जी कोशिश कंदव, तव्हांखे हिन महफ़िल जे मथां रब जी रहमत वजपुड़े मींहं वांगुरु वसंदे नज़र ईंदी। छो त इहा महफ़िल ख़त्मे क़ुरान जे बाबरकत मौक़े ते मुनक़िद कई वई आहे। हिन महफ़िल में इन्हनि हाफ़िज़नि जे मथे ते दस्तार सजाई थी वञे, एज़ाज़ आहे इन्हनि हाफ़िज़नि जो, एज़ाज़ आहे इन्हनि जे उस्तादनि जो, एज़ाज़ आहे हिन मदरसे जे इंतज़ामिया जो, एज़ाज़ आहे हिन इलाइक़े जे हिननि मेहनत कश माण्हुनि जो हिननि मदरसनि जे सदके अॼु असांजो दीन ऐं ईमान महफूज़ आहे। अॼु असां वटि हुज़ूर जी सीरत ऐं सुन्नत महफूज़ आहे। ऐं अॼु जे पुरफ़ितन दौर में हुज़ूर जी सीरत ऐं सुन्नत ते आए रोज़ हमले करण जी कोशिश कई पई वञे ऐं असांजे ईमान जो इम्तिहान वरितो पियो वञे, असांजे ईमान खे झंझोड़े पियो वञे त मुसलमान जे दिल में उन जे आका सां, उन जे पैगंबर सां
अल्लाह जे आखिरी हबीब सां मुसलमान जी दिल में केतरी मोहब्बत मौजूद आ। अज असां जी मोहब्बत जो इम्तिहान वरतो पियो वञे, अज असां जी गैरत जो ईमान वरतो पियो वञे, अज असां जी अकीदत जो इम्तिहान वरतो पियो वञे, अज असां जी पंहिंजे आका सां उन निस्बत जो इम्तिहान वरतो पियो वञे। त मुसलमान जी दिल में पंहिंजे आका जी केतरी मोहब्बत आ, मुसलमान जी दिल में पंहिंजे आका सां केतरी अकीदत आ, मुसलमान जी दिल में पंहिंजे आका जो केतरो अज़मत केतरी इज्जत आ। ऐं ही मुसलमान आका जी इज्जत ते, आका जी अज़मत ते, आका जी खत्म नबूवत ते, आका जे नामों से रिसालत ते कहीं सौदेबाजी करण जे लाइ कतई तौर ते तैयार नथो थी सके। अॼु जे दौर में असांजे इम्तिहान जो ईमान वरतो थो वञे ऐं इहा का नई साज़िश न आहे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक जिंदगी जो कुल असासो ऐं हुजूर जी मुबारक जिंदगी जी कुल कमाई हज़रात सहाबा इकराम, हुजूर जी मुबारक जिंदगी जी कुल कमाई हज़रात सहाबा इकराम हा। ऐं हुजूर उन्हनि सहाबा खे जेकॾहिं दर्स ॾिनो त असहाब सुफ़ा जे चबूतरे तां दीन जो दर्स ॾिनो। अज हिनन मदरसन जी निस्बत जकरे आहे तो असहाब सुफ़ा जे उन चबूतरे सां हिनन जी निस्बत आ। उहो असहाब सुफ़ा जो चबूतरो जंहिंजो बुनियाद खुद आका इनामदार विधो, उहो असहाब सुफ़ा जो चबूतरो जंहिंते सहाबा के पहिरियों दर्स आका इनामदार पाण ॾिनो, उहो असहाब सुफ़ा जो चबूतरो जातो दीन जा दाई असहाब सहाबा हुजूर जी मेहनत सां पैदा थिया। अज हिनन मदरसन जी निस्बत जकरे आहे तो असहाब सुफ़ा जो उन चबूतरे अज हिनन मदरसन मां जेकॾहिं दीन जा दाई पैदा थियनि था तो उहे हुजूर जे इन मेहनत ऐं हुजूर जी इन मक़सद ऐं हुजूर जी इन जद्दोजहद ऐं हुजूर जे इन सहाबा जी मेहनतुनि जो तोफ़ीक़ पैदा कयो। हिन जो वरसो हिन जी निस्बत सहाबा सां, हिन जी निस्बत हुजूर जी ज़ात सां है, हिन जी निस्बत आला है। ऐं हुजूर जी मुबारक ज़िंदगी खां पोइ पहिरियों जेको सहाबा जो इम्तिहान वरतो वियो तारीख़ जे किताबनि में लिखियल आहे त यहूद और नसारा पहिरियों जेको सहाबा जो इम्तिहान वरतो उन्हनि इहा कोशिश कई तो हुननि कूड़ो मुद्दई नबूवत पैदा कयो ऐं ख़त्म नबूवत जे मुबारक किले में शिगाफ हणण जी कोशिश कई, हुननि ख़त्म नबूवत ते धाड़े हणण जी कोशिश कई, हुननि नामूस रिसालत ते हमलो कयो ऐं हुजूर जे सहाबा पंहिंजी जानिन जो नज़रानो पेश करे जाते हुजूर जी ख़त्म नबूवत जो दिफ़ा कयो, जाते हुजूर जी इज्जत ऐं अज़मत जो दिफ़ा कयो, उते हुजूर जे सहाबा पंहिंजी जो नज़रानो पेश करे क़यामत ताईं अचण वारनि मुसलमाननि खे इहो पैगाम ॾिनो त हुजूर जो वरसो, हुजूर जी मेहनत, हुजूर जी कुल कमाई इहे सहाबा हा। ऐं सहाबा हुजूर खां पोइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे क़यामत ताईं अचण वारनि मुसलमाननि खे इहो पैगाम ॾियनि था जेकॾहिं चाहियो था त दुनिया में बि कामयाब थियो, जेकॾहिं चाहियो था आख़िरत में बि कामयाब थियो, जेकॾहिं चाहियो था दुनिया में भी तव्हांजी निजात यकीनी बणिजी वञे, जेकॾहिं चाहियो था आख़िरत में भी अव्हांजी निजात यकीनी बणिजी वञे त पंहिंजो ताल्लुक़ हुजूर जे सहाबा सां मज़बूत कयो, पंहिंजो ताल्लुक़ उलमा सां मज़बूत कयो, पंहिंजो ताल्लुक़ मदारिस सां मज़बूत कयो, पंहिंजो ताल्लुक़ हिन दीनी क़िलनि सां मज़बूत कयो तो दुनिया में भी कामयाब थी वेंदो त आख़िरत में भी कामयाब। नारे तकबीर, शान रिसालत खत्म नबूवत, शान रिसालत खत्म नबूवत। ऐं जो हिन दौर में आए रोज़ असांजे ईमान जो इम्तिहान वरतो थो वञे त कॾहिं हुजूर जी ख़त्म नबूवत ते धाए हणण जी कोशिश कई पई वञे त कॾहिं हुजूर जी इज्जत ऐं अज़मत ते हमलो कयो पियो वञे त कॾहिं कानून जेको तौहीन रिसालत जे लाइ मुरतब थियल आहे उन में तरमीम करण जी कोशिश कई पई वञे त कॾहिं कादियानियुनि खे मुख़्तलिफ़ उहिदनि ते रसाई ॾेई करे उन्हनि खे असांजे मथां मुसल्लत करण जी कोशिश कई पई वञे। आए रोज़ मुसलमाननि जी गैरत ईमानी जो इम्तिहान वरतो पियो वञे। मां हिन स्टेज तां उन्हनि दीन जे दुश्मननि खे, उन्हनि हुजूर जे गुस्ताखनि खे, उन्हनि मुनकिरीन ख़त्म नबूवत खे, उन्हनि दीन जे दुश्मननि खे ऐं उन्हनि सहाबा जे गुस्ताखनि खे इहो पैगाम ॾियण थो चाहियां त यादि रखो जेसि ताईं अकाबिरीन जमीयत उलमा इस्लाम मौजूद है, जेसि ताईं जमीयत उलमा इस्लाम जो हिकिड़ो जोधो जवान मौजूद आहे त तारीख़ इन ॻाल्हि जी गवाह है त हुजूर जे मिसाल खां पोइ यमामा जे मैदान ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ हुजूर जी इज्जत जो दिफ़ा कयो
हुजूर जी अज़मत जो दिफा कयो, हुजूर जे वरसे जो दिफा कयो, हुजूर जी खत्म नबूवत जो दिफा कयो। 1200 का वधीक सहाबा यमामा जे मैदान ते पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं। उन 1200 सहाबा में 700 सहाबी कुरान जा हाफ़िज़ हा ऐं उहो पैगाम हुर्रियत जेको यमामा जे मैदान खां उथो उहो पैगाम अॻिते हलियो। ऐं हज़रत उबैद बिन ज़ैद अंसारी जेको पहिरियों मुहाफ़िज़ खत्म नबूवत, जेको पहिरियों शहीद खत्म नबूवत, जेको पहिरियों शहीद नामूस रिसालत, जेको पहिरियों शहीद इज़्ज़त मुस्तफ़ा हज़रत उबैद बिन ज़ैद अंसारी पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि खे पैगाम ॾिनो त असां जानियूं कुर्बान कयूंसीं, असां हुजूर जी इज़्ज़त जो दिफ़ा कयोसीं। पैगाम अॻिते हले थो, उहो सिलसिलो अॻिते हले थो। हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु, हज़रत उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु, हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु, हज़रत हसनैन रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ऐं तमाम सहाबा मुख़्तलिफ़ मौक़िअनि ते पंहिंजूं जानियूं कुर्बान कनि था, पंहिंजा बच्चा कुर्बान कनि था, पर हुजूर जी ख़त्म नबूवत ते कंहिं क़िस्म जी सौदेबाज़ी करण जे लाइ तयार नाहिनि। उहा तारीख़ ते हले थी ऐं उन तारीख़ खे, उन सिलसिले खे, उन कड़ीअ खे, उन पैगाम हुर्रियत खे, उन पैगाम गैरत खे, उन पैगाम जुर्रत खे जेकॾहिं अॻिते वधायो हुजूर जे जानिसारनि, इन्हनि सहाबा जे जानिसारनि, अकाबिर उलमाए देवबंद पंडिया जी सरज़मीन खां अॻिते वधायो। अताउल्लाह शाह बुखारी उहो पैगाम हुर्रियत बुलंद कयो जो अताउल्लाह शाह बुखारी जी तकरीर ॿुधी करे उन इंडिया जे मैदान तां गाज़ी अलमदीन शहीद पैदा थो थिए ऐं गाज़ी अलमदीन शहीद राजपाल हिंदू जो सर कलम करे क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि खे पैगाम हुर्रियत ॾेई करे थो वञे। हिते सिलसिलो मुनक़ते नथो थिए, सिलसिलो अॻिते हले थो। लाहौर जे माल रोड ते 1953 जी तहरीके ख़त्म नबूवत में असांजे 10,000 खां वधीक जवान पंहिंजी जानियूं कुर्बान कनि था, पंहिंजा बच्चा कुर्बान कनि था, माउरियूं पंहिंजा घोट कुर्बान कनि थियूं, पर पैगाम हुर्रियत खे अॻिते वधाइनि थियूं। पैगाम तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जो दिफ़ा करण जे लाइ मैदान ते मौजूद आहिनि। रुगो पैगाम हिते ख़त्म नथो थिए, अॻिते हले थो। नवाब शाह जे करूंडी जे इलाइक़े मां हाजी मानिक शर शहीद पैदा थो थिए जेको हिकिड़े कादियानी जो सर कलम करे इहो पैगाम ॾिए थो त कल्ह बि हुजूर जी इज़्ज़त, हुजूर जी अज़मत, हुजूर जे नामूस, हुजूर जे ख़त्म नबूवत जो दिफ़ा करण वारा मौजूद हा ऐं अॼु बि हुजूर जी इज़्ज़त, हुजूर जी अज़मत, हुजूर जे नामूस ऐं हुजूर जे ख़त्म नबूवत जो दिफ़ा करण वारा हिननि अकाबिरीन उलमाए देवबंद ऐं जमीयत उलमाए इस्लाम जी क़यादत जी सूरत में मौजूद है। नारे तकबीर, नारे तकबीर, ताजदारे ख़त्म नबूवत, ताजदारे ख़त्म नबूवत, नारे तकबीर। हिननि मदारिस जेकॾहिं असांखे पैगाम ॾिनो आहे त हिननि मदारिस असांखे दीन जो पैगाम ॾिनो आहे। हिननि मदारिस मां जेकॾहिं असांखे सबक़ मिलियो आहे त हुर्रियत जो सबक़ मिलियो आहे, गैरत जो सबक़ मिलियो आहे। हिननि मदारिस मां जेकॾहिं पैदा थिया आहिनि दीन जा दाई पैदा थिया आहिनि। हिननि मदारिस मां जेकॾहिं पैदा थिया आहिनि हुजूर जा वारिस पैदा थिया आहिनि। हिननि मदारिस मां जेकॾहिं पैदा थिया आहिनि क़ुरान जा हाफ़िज़ पैदा थिया आहिनि। हिननि मदारिस जेकॾहिं असांखे को तोहफ़ो ॾिनो आहे त उहो मुहाफ़िज़ीन ख़त्म नबूवत जो तोहफ़ो ॾिनो आहे त इहे मदारिस जंहिंजे इन पैगाम खां जेकॾहिं पैदा थियनि था, ख़तीब पैदा थियनि था, मुदर्रिस पैदा थियनि था, मुसन्निफ़ पैदा थियनि था, मुजाहिद पैदा थियनि था जेके हुजूर जे वरसे जी हिफ़ाज़त कनि था ऐं उन पैगाम खे अॻिते हलाईंदे हिन अॼु जे दौर में जेकॾहिं तो ताईं मूं ताईं इहो पैगाम पहुचायो त पोइ मुंहिंजे शहीद पे तुंहिंजे शहीद क़ाइद, शहीद इस्लाम, शहीद मस्जिद, शहीद निमाज़ हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो नव्वर अल्लाहु मरक़दहू उहो पैगाम हुर्रियत ॾिनो। सुबुह जो पुट जी शादी आहे, राति जो सखर जे कासिम पार्क में हुजूर जे अज़मत जा गीत ॻाइणा आहिनि। सुबुह जो पुट जी शादी आहे, राति जो कासिम पार्क में अल्लाह जी वहदानियत जो दर्स ॾियणो आहे। सुबुह जो घर में शादी जो मैदान सजियल आहे, राति जो कासिम पार्क सखर में सहाबा जी अज़मतुनि जा गीत ॻाइणा आहिनि। रस्तो साम्हूं हो मुंहिंजे शहीद पे पुट जी शादी कुर्बान कई पर सहाबा जी अज़मतुनि जा गीत ॻाइण जे लाइ हुजूर जी ख़त्म नबूवत जो दिफ़ा करण जे लाइ कासिम पार्क सखर में शीर वांगुरु कचकोर कंदे गूंजंदे पैगाम हुर्रियत ॾिनो।
ऐं फजर जी नमाज़ में जान जान आफरी जे सुपर्द करे क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि खे इहो पैगाम ॾिनो जेकॾहिं हिन रस्ते में जान ॾियणी पए जेकॾहिं हिन रस्ते में खून बहाइणो पए जेकॾहिं हिन रस्ते में औलाद कुर्बान करणी पइजी वञे जेकॾहिं हिन रस्ते में घर बार खे छॾणो पए तो घर बार छॾे ॾिजो औलाद कुर्बान करे छॾिजो पोइ हिन रस्ते में हुज़ूर जी ख़त्म नबूवत जी दिफ़ा जे लाइ मैदान ते बीठा रहे शहीद तेरी जुर्रत को शहीद तेरी जुर्रत को शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो इन्हनि मदारिस के असांखे ॾिना आहिनि त इहे दीन जा दाई अॼु केतिरी बि तनक़ीद कई वञे मुंहिंजो उलमा अॼु केतिरी बि तज़हीक कई वञे मुंहिंजे अकाबिर उलमा जी इहो नओं सिलसिलो न आहे हुजूर जे दौर में भी हुजूर जे दुश्मन गुस्ताखाने दीन सहाबा जे मथा पे तहमतूं हयूं हो इहो सिलसिलो नओं न आहे मुंहिंजा अकाबिर उलमा कल भी मैदान ते बरसरे बेकार हा मुंहिंजा अकाबिर उलमा अॼु भी मैदान ते बरसरे बेकार आहिनि कल मुफ्ती महमूद नव्वरल्लाहु मरकदहू जी सूरत में मुंहिंजो काइद असेंबली में मौजूद हो ऐं 1972 जे आईन में कादियानियुनि खे काफ़िर करार ॾियण जे लाइ गैर मुस्लिम अक़लियत करार ॾियण जे लाइ मुझे शहीद हज़रत मौलाना मुफ्ती महमूद नव्वरल्लाहु मरकदहू आवाज़ बुलंद कयो हो ऐं अॼु जे दौर में भी जेकॾहिं हिन मैदान ते मौजूद आहे तो असांजो काइद असांजो रहबर असांजो इमाम मुफ़क्किर इस्लाम हज़रत मौलाना फज़लुर रहमान दामत बरकातुहुल आलिया मौजूद नारे तकबीर काइद जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान मुफ्ती महमूद का दूसरा नाम काइद तेरी जुर्रत को इन्हनि समझो हो त असां मौलाना खे असेंबली खां ॿाहिरि करे छॾींदासीं मीडिया जे ज़रिए मौलाना जो ब्लैक आउट कयो वेंदो उन जे बयानात खे तशहीर न ॾिनी वेंदी त आवाज़ बंदि थी वेंदो पर उन्हनि खे इहा ख़बर न हुई त मुंहिंजो काइद जॾहिं असेंबली में मौजूद हो तॾहिं तव्हां जे लाइ एतिरो फ़ख़्रु न हो पर जॾहिं मुंहिंजो काइद असेंबली खां ॿाहिरि आहे पोइ तव्हां जे लाइ अॻे खां वधीक दुश्मनाने दीन जे अखियुनि में कल भी कंडो हो अॼु भी कंडो हा ऐं जॾहिं मुंहिंजे शहीद काइद हज़रत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो नव्वरल्लाहु मरकदहू पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी ऐं इहो पैगाम ॾिनो त उन पैगाम खे अॻिते हलायो त मुंहिंजे वॾे भाउ अल्लामा राशिद महमूद सुमरो सिंध जे कुंड कुर्स में वञी करे बल्कि मुल्क पाकिस्तान जी कुंड कुर्स में वञी करे हर हिकु नामूस रिसालत मिलियन मार्च में शिरकत करे इहो पैगाम ॾिनो त तव्हां जी इहा भुल हुई अवां जी इहा ग़लतफ़हमी हुई अवां जी इहा सोच हुई तव्हां शहीद इस्लाम के रस्ते था हटाइंदो तव्हां जो रस्तो साफ थी वेंदो अवां जी भुल हुई शहीद इस्लाम कल भी मौजूद हो उन जो आवाज़ अॼु भी मौजूद आहे उन जो मिशन अॼु भी मौजूद आहे ऐं इंशाअल्लाह जेसि ताईं जमीयत उलमा इस्लाम जो हिकिड़ो जोधो जवान कारकुन मौजूद आहे शहीद इस्लाम जो आवाज़ ज़िंदा रहंदो इंशाअल्लाह जो वाइदो वचन कयो त इंशाअल्लाह असां उलमा सां गॾु बीहंदासीं असां इंशाअल्लाह मदारिस जो साथ ॾींदासीं हर रोज़ नओं बयान था ॾियनि मदारिस के बंद कंदासीं मसाजिद के बंद कंदासीं उलमा ते पाबंदी हणंदासीं जेको मदारिस में निसाब पढ़ायो थो वञे अमेरिका में मुरतब थी आयो आहे कॾहिं इहो असांजो वज़ीर इत्तला जेको आहे फिराड चौधरी कॾहिं कहिड़ो बयान थो ॾे कॾहिं कहिड़ो बयान थो ॾे कॾहिं चवनि था मदारिस मां डॉक्टर इंजीनियर पैदा थींदा अॼु मां तव्हां खां सवाल थो कयां थधे दिलि जेको तोखे पैगाम ॾे जेको तोखे हुज़ूर जी अज़मत ॿुधाए हुज़ूर जी इज़त ॿुधाए ऐं हुज़ूर जी ख़त्म नबूवत जो दिफ़ा करणु पोइ अॼु रस्तो तुंहिंजे साम्हूं आहे पोइ तूं कंहिंजे कॾ हले मस्जिद जे कॾ हलंदे मदरसे जे कॾ हलंदे या इन दुनिया वारनि जे कॾ उलमा जे कॾ हलंदासीं पोइ हिते बि कामयाब आहियूं आख़िरत में बि कामयाब आहियूं ॿी का निस्बत कोन्हे असांजी असां वटि ॿी का निस्बत कोन्हे असांजी निस्बत उलमा सां आहे असांजी निस्बत बुज़ुर्गनि सां आहे असांजी निस्बत हिननि मदरसनि में वेठल हिननि तालिबनि सां आहे जेके गुरबत जे आलम में जेके मिस्कीनी जे आलम में जेके मस्जिद जी पांडल फरासी ते वेही करे पर जी तोतली सिवा नमा
हाफिज़न जी इन्हनि तिलावत करण जे करे रब तुझे बता अणगणिया अज़ाब हटाए छॾी रब जो अणगणियूं रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि ए दीन जा आलिम आहिनि असांजी निस्बत इन्हनि सां आहे असांखे पंहिंजी निस्बत ते फ़ख़्रु आहे असांखे पंहिंजी निस्बत ते कंहिंजी निस्बत भोतार सां कंहिंजी निस्बत वॾेरे सां कंहिंजी निस्बत कंहिंसां कंहिंजी निस्बत कंहिंसां कोई तो वॾेरा खे बयान कंदो पर तेथी ख़बर न तोखे मां केरु आहियां वॾेरे जो कुड़मी आहियां मां भोतार जो मुंशी आहियां तोखे ख़बर न आहे मूंसां ॻाल्हाए केरु मुंहिंजो वॾो ताल्लुक़ आहे थाणेदार सां बधाए छॾींदुमि तोखे एॾो फ़ख़्रु आहे पंहिंजी निस्बत ते तोखे एॾो नाज़ आहे पंहिंजी निस्बत ते पोइ मूंखे बि पंहिंजी निस्बत ते फ़ख़्रु आहे जो मुंहिंजी निस्बत हुज़ूर जे सहाबा सां मुझे निस्बत कुरान वारन सां है मुझे निस्बत हुजूर जी ज़ात सां है वो निस्बत जो वडो अमल दखल हुंदो आ असहाब कहफ जो कुत्तो नस्ल जो कुत्तो आ ज़ात जो कुत्तो आ निस्बत असहाब कहफ जे बुजुर्गन सां थी वनी रब कुत्ते जो तस्करो कुरान निस्बत थी वही बुजुर्गन सां कुत्ते जो तस्करो कुरान में थी वियो रुगो इते दंग न थो थे निस्बत असहाब कहफ जे बुजुर्गन सां है रब इन कुत्ते के जन्नत में भी असहाब कहफ जे बुजुर्गन सां गॾु दाखिल कंदा निस्बत थी थे हुजूर जे सहाबा सां ज़ात जो घोड़ो आ नस्ल जो घोड़ो आ निस्बत हुजूर जे सहाबा सी रब सूरे वल आदियात की ज़बा में इन घोड़े जे हलण सां जरे घोड़े जो टापू जमीन ते लगन थियूं उन टापुन जो न बल्कि टापू जमीन ते लगन सां जेके वारीअ जा ज़र्रात हवा में बुलंद थियन था रब उन वारीअ जे ज़र्रात जो तस्करो कुरान में तो करे जेकरे नस्ल जो कुत्तो ज़ात जो कुत्तो नस्ल जो घोड़ो ज़ात जो घोड़ो निस्बत असहाब कहफ जे बुजुर्गन सां है निस्बत हुजूर के सहाबा सां है जकरे उन जो तस्करो कुरान में थी तो सके जकरे वो जन्नत में बनी तो सके वो तू अशरफुल मखलूकात आहियो तो तुझी मुझी निस्बत उलमा सां है तुझी मुझी निस्बत कुरान वारन सां है तुझी मुझी निस्बत मदारिस सां है तुझी मुझी निस्बत हुजूर के सहाबा सां है तुझी मुझी निस्बत हुजूर जी ज़ात सां है वो इंशाअल्लाह हिते भी इन्हनि सां गॾायूं त क़यामत में जन्नत में भी इन्हनि सां गॾु हूंदासीं वडे वाके चो असांखे पंहिंजी निस्बत ते फ़ख़्रु आहे असांखे पंहिंजी निस्बत ते राज़ आहे तोखे तुझी निस्बत मुबारक हुजे मूंखे मुझी निस्बत मुबारक हुजे तोखे मेडिकल कॉलेजूं मुबारक हुजनि मूंखे मदरसा मस्जिदूं मुबारक हुजनि तोखे दुनिया की तालीम मुबारक हुजे मूंखे कुरान जी तालीम मुबारक हुजे कल भी इन्हनि मदारिस मसाजिद जो दिफ़ा कयो होसे अॼु भी दिफ़ा कंदासीं ऐं इंशाअल्लाह जेसिताईं जान में जान आहे इन्हनि मदारिस जो भी दिफ़ा कंदासीं मसाजिद जो भी दिफ़ा कंदासीं त हुजूर जी ख़ुद नबूवत जो भी दिफ़ा कंदासीं के मोमिन जो ईमान इस ताईं कामिल थी न थो सके जेस ताईं उन मोमिन जी दिल में हुजूर जी मोहब्बत उन जी औलाद खां उन जे अजीज़ो क़ारिब खां उन जे अब्बे अम्मा खां वधीक न असां जे दिल में हुजूर जी मोहब्बत सभिनी खां वधीक असां पंहिंजे महबूब जी ज़ात ते ही जान त छा 100 जानियूं हुजनि कुर्बान करण जे लाइ तयार आहियां जेकॾहिं इन रस्ते में इन दल के शहदाद पुरजे इन छुट्टा स्टाप जा गैरतमंद रहवासियो जेकरे इन रस्ते में जेकरे इन सिलसिले में असां जी जान वने थी जेकरे इन रस्ते में असां जा बच्चा कुर्बान थियन था तो यकीन जानो सोदो सस्तो ऐं सवलो आ तो हुजूर जी ज़ात ते जेकरे जान कुर्बान कईसे तो दुनिया में भी कामयाबियूं आखिरत में भी कामयाबियूं हिते भी कामयाब आखिरत में भी कामयाब वो इन रस्ते थे कुर्बानी देने के सदके वो असां के क़यामत जे ॾींहुं महशर जे मैदान में हुजूर जी शफाअत नसीब थींदी बदले में हुजूर जी शफाअत नसीब थींदी हुजूर दे मुबारक हथन सां होज़े कौसर जा जाम नसीब थींदा ऐं जन्नत में हुजूर जो पाड़ो नसीब महबूब जो पाड़ो हुजूर महशर जे मैदान में उम्मत जो शफी है उस्तन के चवनो आया हुजूर महशर जे मैदान में उम्मत जो शफी है वकील ऐं शफी में फर्क अस्माउल हुस्ना में हुजूर जे वकील हुजूर जे अस्माउल हुस्ना में पर महशर जे मैदान में हुजूर उम्मत जो वकील न हुंदो महशर जे मैदान में हुजूर उम्मत जो शफी हुंदो वकील उनके चइबो आहे जेको कंहिंजो मुक़दमो बढ़ंदो आहे पोइ जॾहिं जज जे साम्हूं कोर्ट में बीहंदो आहे त वकील इहा ॻाल्हि कंदो आहे त मुंहिंजे मुअक्किल इहो जुर्म नाहे कयो मुंहिंजे मुअक्किल जे मथां जेको इल्ज़ाम लगायो वियो आहे इहो कूड़ो आहे
मुझो मुअक्किल इन शइ खां बरिया उन जो कसूर नाहे कयो वकील पंहिंजे मुअक्किल जी सफ़ाई ॾींदो वकील कोर्ट में पंहिंजे मुअक्किल खे पाक ऐं साफ़ करण जी कोशिश कंदो उन जो मुक़दमो बणंदो महशर जे मैदान में हुज़ूर हिन उम्मत जो वकील न हूंदो बल्कि महशर जे मैदान में हुज़ूर हिन उम्मत जो शफ़ी हूंदो त महशर जे मैदान में हुज़ूर चवंदो ए रब्बुल आलमीन अल्लाह रब्बुल इज्जत जी ज़ात है खिदमत बारगाह आलिया में हुज़ूर अर्ज़ कंदो त ए रब्बुल आलमीन मां उम्मत जी शफ़ाअत खणी करे आयो आहियां त मुंहिंजी उम्मत गुनहगार आ मुजरिम आ मुंहिंजी उम्मत गुनहगार आ हुन जे नामे अमाल में जुर्म है पर अॼु हिन महशर जे मैदान में उम्मत जे जुर्मनि खे न ॾिठो वञे पर मां मोहम्मद करीम जी शफ़ाअत ओते जकने नजात मिलंदी तो हुजूर जी शफाअत जे सदके निजात मिलंदी वो महशर जे मैदान में जकने बेड़ा पार थींदा तो हुजूर जी शफाअत जे सदके पार थींदा वो जकने चाहियो था महशर जे मैदान में हुजूर जी शफाअत मिले के घुर्जे थी हुजूर जी शफाअत अज होता न मत खणो अज मोहब्बत सां चओ त असां खे हुजूर जी शफाअत घुर्जे महशर जे मैदान में वो जकने हुजूर जी शफाअत घुर्जे थी हुजूर जे मुबारक हथन सां होसे कौसर जा जाम घुर्जन था ऐं जन्नत में महबूब जो पाड़ो घुर्जे थो वो हिन दौर में हुजूर जी इज्जत ऐं अज़मत जो दिफ़ा करणो वो महबूब जी इज्जत जो दिफ़ा करणो महबूब जी अज़मत जो दिफ़ा करणो पवंदो महबूब जे वरसे जो दिफ़ा करणो पवंदो ऐं महबूब जो वरसो छा आहे दीन महबूब जो वरसो ये शरीयत हुजूर जो वरसो आहे असां खे उन जो दिफ़ा करणो पवंदो वो कीअं दिफ़ा कयूं उन दिफ़ा जे लाइ असां खे उलमा इकराम सां गॾु हुजणो अवां खे ॿियो कुझु न आहे करणो अवां खे उलमा इकराम जे हथनि खे मज़बूत करणो उलमा जो कुल्हनि खे मज़बूत करणो अकाबिर उलमा जी क़यादत ते एतमाद जो इज़हार करणो त कल्ह बि आलिमनि सां गॾु हासे अॼु बि आलिमनि सां गॾु आहियूं जेकॾहिं असांखे उलमा कराची सॾु कयो असां कराची पहुतासीं आलिमनि असांखे डेरा इस्माइल खान सॾु कयो असां डेरा इस्माइल खान पहुतासीं आलिमनि असांखे डेरा अलहयार सॾु कयो असां डेरा अलहयार पहुतासीं पर जेकॾहिं सुभाणे असांजी क़यादत असांखे सॾु कयो तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत जी ख़ातिर तहफ़्फ़ुज़ हक़ नबूवत जी ख़ातिर हुजूर जी इज्जत अज़मत की हिफाज़त की खातिर मदारिस मसाजिद की दिफ़ा के खातिर दीन इस्लाम के दिफ़ा के खातिर तो अवां के कफन मठन से बधी करे इस्लामाबाद पहुंचणो वो केड़ा केड़ा वाइदो था कयो त इंशाअल्लाह असां उलमा जो हुकम ते लबैक च इस्लामाबाद पहुंचंदासीं इंशाअल्लाह वाइदो था कयो पहुंचंदासीं इस्लामाबाद वो इंशाअल्लाह जेकॾहिं इन रस्ते में कुर्बानी ॾियणी पई कुर्बानी ॾींदासीं कोई न रस्ते में जान हली वही जान ॾींदासीं कोई न रस्ते में घर-बार छॾणो पियो घर-बार छॾींदासीं ऐं छुटा इस्ता बचा गैरत में रहवासियो अॼु मां तव्हांखे इहो यकीन थो ॾियारियां इन रस्ते में कल्ह पंहिंजे शहीद पेची जान जी कुर्बानी ॾिनी आहे पंहिंजे शहीद पेची जान जो नज़रानो ॾिनो आहे जेकॾहिं इन रस्ते में सुभाणे या वधीक कुर्बानी जी ज़रूरत पई पोइ इन मैदान ते अलाह खां पहिरियों असां हूंदासीं उन खां पोइ तव्हां अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह उलमा सां गॾु हूंदासीं उलमा जे हथनि खे मज़बूत कंदासीं इंशाअल्लाह हर वक्त आलिमनि सां गॾु हूंदासीं ऐं इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजी इन निस्बत जे सदके असांजी दुनिया में भी असांखे कामयाब कंदो आखिरत में भी कामयाब कंदो जिंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।